मटियारी रिपोर्ट हाजी खान कलोड़ो। महांगाई मुल्क जो डेवालो कढी छड़ियो है। सिंध समेत मुल्क में थींदड़ बेइंतहा करप्शन पाकिस्तान के पूरी दुनिया में बदनाम करे छड़ियो है। पांजी बिरादरी समेत हर मसलूम जे हकन लाइ हमेशा आवाज उथारियो है। सराई नियाज हुसैन खास के लिए पाकिस्तान खास के लिए इत्तेहाद जे मरकजी चेयरमैन सराई नियाज हुसैन मटियारी में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां हमेशा बिरादरी ऐं ॿियनि बिरादरियुनि जे मज़लूमनि सां थींदड़ ज़्यादतियुनि ते आवाज़ उथारियो आहे ऐं हर वक्त मज़लूम जो साथ रहंदो। सराई नियाज हुसैन खास के लिए चयो त 23 मार्च ते इत्तेहाद जो भिटशाह में थींदड़ सालियानो योम तासीस भरपूर नमूने मल्हाइण जूं तयारियूं जारी आहिनि, जंहिं लाइ पूरी सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जनरल इजलास करे रहिया आहियूं। इन वधीक चयो त सिंध समेत मुल्क में बेइंतहा महांगाई मुल्क जो डेवालो कढी छड़ियो आहे। असांजी सिंध समेत मुल्क में थींदड़ बेइंतहा करप्शन पूरे में दुनिया में पाकिस्तान जे साख खे वॾो नुक़सान पहुचायो आहे।